सखर मां हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सांगी जे रवासी कट्टू बिरादरी सां तालुक़ रखंदड़ मर्दनि ऐं औरतुनि हथनि में कलाम पाक खणी मुबैना तौर ज़रई ज़मीन ते कब्ज़े ऐं जानी धमकियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कियो। मुज़ाहिरीन लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुबैना कब्ज़ो ख़त्म कराए खैन तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कियो वञे। एहतजाज में शरीक नादिर अली कट्टू, रमज़ान अली कट्टू, माई हलीमा ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हुयो त इलाइक़े जे बासर रिटायर्ड DSP लियाक़त अली अब्बासी ऐं नज़ीर कल्होड़ो मुबैना तौर संदन अधु एकड़ ज़रई ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करे रखियो आहे। हिननि चयो त जॾहिं हू पंहिंजी ज़मीन जे मामले ते ॻाल्हाइण या कब्ज़ो छॾाइण लाइ वञनि था त खैर मुबैना तौर जान सां मारण जूं धमकियूं ॾिनियूं वञनि थियूं, जंहिं सबबि हू सख़्तु ख़ौफ़ ऐं हरास में मुब्तला आहिनि। मुज़ाहिरीन जो चवणो त हिननि मुबैना कब्ज़े ऐं धमकियुनि बाबति DIG सखर ऐं SSP सखर समेत लाॻापियल पुलिस इख़्तियारनि खे पिणु शिकायतूं ॾिनियूं आहिनि, पर हेल ताईं मुबैना बाअसर माण्हुनि ख़िलाफ़ का असराइती कार्रवाई न कई वई आहे। मुज़ाहिरीन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, सिंध जे वॾे वज़ीर IG सिंध, DIG शहीद सखर ऐं SSP सखर समेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त मुबैना तौर ज़रई ज़मीन ते कयल कब्ज़ो फ़ौरी तौर ख़त्म कराए ज़मीन संदन हवाले कई वञे, मुबैना धमकियुनि जो नोटिस वरितो वञे ऐं खैन मुकमल तहफ़्फ़ुज़ फ़राहम कियो वञे।